ब्रेकिंग न्यूज़ नाज़ ॾींदारूं त निगरान वॾे वज़ीर तरफ़ां शिकारपुर जे कचे मां SHO समेत 5 ॼणनि जे अगवा जो नोटिस वठंदे कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। निगरान वॾे वज़ीर IG सिंध खे फ़ोन करे शिकारपुर में वेही करे मुख़बिन खे बाज़ियाब करण जी हिदायत कई आहे। निगरान वॾे वज़ीर जो चवणु आहे त जेकॾहिं कानून लागू कंदड़ इदारनि जा अहलकार धाड़ियल अगवा करे वञनि त अवाम जी हिफ़ाज़त जो अल्लाह हाफ़िज़ आहे। निगरान वॾे वज़ीर जो चवणु आहे त छा झंग जो कानून हली रहियो आहे या पुलिस सुतल आहे। SSP ऐं DIGs घरनि में वेही पुलिसिंग कंदा आहिनि जेको बर्दाश्त न करण जोॻो अमल आहे। अहम ख़बर ॾियूं पिया नाज़ रवां खे निगरान वॾे वज़ीर तरफ़ां शिकारपुर जे कचे मां SHO समेत 5 ॼणनि जे अगवा जो नोटिस वठंदे कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। इन हवाले सां ॿुधायूं त निगरान वॾे वज़ीर IG सिंध खे फ़ोन करे शिकारपुर में वेही मुख़बिन खे बाज़ियाब करण जी हिदायत कई आहे। निगरान वॾे वज़ीर जो चवणु आहे त जेकॾहिं कानून लागू कंदड़ इदारनि जा अहलकार धाड़ियल अगवा करे वञनि त अवाम जी हिफ़ाज़त जो अल्लाह ही हाफ़िज़ आहे। निगरान वॾे वज़ीर जो चवणु आहे त छा जंग जो कानून हली रहियो आहे या पुलिस सुतल आहे। SSPs ऐं DIGs घरनि में वेही पुलिसिंग कंदा आहिनि जेको बर्दाश्त न करण जोॻो अमल आहे। निगरान वॾे वज़ीर तरफ़ां शिकारपुर जे कचे मां SHO समेत 5 ॼणनि जे अगवा जो नोटिस वठंदे कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। निगरान वॾे वज़ीर IG सिंध खे फ़ोन करे शिकारपुर में वेही मुख़बिन खे बाज़ियाब करण जी बि हिदायत कई आहे। तफ़सील मालूम कयूं था सिंध TV न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी खां। फयाज़, अपडेट कजो, निगरान वॾे वज़ीर तरफ़ां SHO ऐं 5 ॼणनि जे अगवा थियण जो नोटिस वरितो वियो आहे। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाकर शिकारपुर जे SHO कोट शाहू समेत 5 अहलकारनि जे जेके अगवा ते सख़्त नाराज़गी जो इज़हार कयो आहे। निगरान वॾे वज़ीर IG पुलिस खे फ़ोन कंदे शिकारपुर में वेही जेके मग़वी आहिनि उन्हनि जी बाज़ियाबी जे हवाले सां हिदायत कई आहे। संदसि चवणु आहे त अगरि कानून लागू कंदड़ जेके इदारनि जा अहलकार धाड़ियलनि जे हथां जेकॾहिं अगवा थियनि त अवाम जी हिफ़ाज़त जेको अल्लाह खां सवाइ केरु नथो करे सघे। मक़बूल बाकर जो चवणु आहे त छा हिते मुल्क में जंग जो कानून आहे जो पुलिस सुती पई आहे। वॾे वज़ीर नाराज़गी जो इज़हार करे चयो त SSP ऐं DIGs घरनि में वेही पुलिसिंग कनि था जेको नाक़ाबिले बर्दाश्त आहे। अहिड़नि पुलिस ऑफिसरनि जी सूबे में हिन अवाम खे कंहिं क़िस्म जी ज़रूरत न आहे। वॾे वज़ीर इहो चवणो त DIG लाड़कायूं ऐं SSP जेको शिकारपुर आहे उनखे न सिर्फ़ु शोकाज़ नोटिस ॾियण जे हवाले सां हिदायत कंदे चयो अथनि कि शोकाज़ ॾिनो वञे बल्कि SHO हेड मोहर ऐं पुलिस एहलकार न सिर्फ़ु बाज़ियाब कराया वञनि बल्कि DIG ऐं SSP जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे कार्रवाई कई वेंदी। मक़बूल बाकर जो इहो चवणो थो उहे मग़वी पुलिस एहलकारनि खे 3 ॾींहंनि जे अंदरि न सिर्फ़ु बाज़ियाब करायो वञे बल्कि इन हवाले सां अल्टीमेटम ॾींदे वॾे वज़ीर चवणो त ख़ुदि थाणनि ऐं समूरनि पुलिस ऑफिसरनि जे जेके ऑफिसूं आहिनि उन्हनि जी इंस्पेक्शन कंदो ऐं जहिड़ी तरह ज़िलनि ऐं थाणनि में कानून जे मुताबिक़ कमु न थींदो उन्हनि जे ख़िलाफ़ हू सख़्त कार्रवाई कंदो। संदसि चवणो त गुज़िरियल राति शिकारपुर जे कचे जे इलाइक़े कोट शाहू में धाड़ियलनि हमलो करे 6 पुलिस एहलकार अगवा कया ऐं समूरी जेका पुलिस जेका हुई उहा निंड में सुतल हुई। इन हवाले सां वॾे वज़ीर न सिर्फ़ु इंक्वायरी रिपोर्ट घुराई आहे बल्कि हिदायत कई आहे त न सिर्फ़ु समूरा तफ़सील ॾिना वञे न जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो अमल पुलिस रहियो ऐं अहिड़ो रवैयो रहियो त अवाम जो निगहबानी जेका कंदड़ पुलिस आहे उनजी कंहिं क़िस्म जी ज़रूरत न आहे जेको पंहिंजो कमु न अदा करे सघे पाण खे न बचाए सघे त उनजी ज़रूरत न आहे। वॾी महिरबानी फयाज़ कुरैशी तफ़सील ॾियण जे लाइ।